नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अमया संजा सैयद शामिल करना से हेडलाइन। अमेरिका के अदा नंढींदासीं क़ौमी सलामती जी पार्लिमानी कमेटी के इजलास खां पोइ आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो मीडिया के सवाल ते जवाब। सभई सियासी पार्टियों पाक फौज से गड आहिनि। क़ौमी मफ़ाद ते को भी इख्तिलाफ़ नाहे। पाकिस्तान की ज़मीन के कंहिंखे भी इस्तेमाल करण न ॾिबी। हुकूमत ऑपोजिशन के गड खणी हलंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो बयान। सुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवण हो तो तालिबान जो हुकूमत में अचण एतिरो आसान न हूंदो। कोशिश कयूं पिया त अफ़गानिस्तान में ॻाल्हियूं थियनि। हलीम आदिल शेख ते कब्ज़े जा इल्ज़ाम दुरुस्त आहिनि। टेम चेयरमैन हुकूमत हथां ब्लैकमेल थी रहियो आहे। मुल्क में नैब जी बदमाशी न हली सघंदी। नैब चेयरमैन इख्तियार जो नाजायज़ इस्तेमाल करे पियो। भले नैब घुराए ॾिजण वारो न आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चई रुगो पीपी ऐं नून लीग जे अॻवाननि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। नैब पीटीआई जे माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। वायरस विघे वधीक 24 मरीज़ फौत। फौतन जो अंग 22,345 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,277 नवां केस रिपोर्ट। कोरोना जी हाकारी केसिस जी शरह 2.72% रही। दौलापुर वेझो ॻोठ क़ाइम मंदराणी में हथियार सां क़तल थियल 3 ॼणनि जो क़तल केस दाख़िल। शाहनवाज़ मंदराणी की फरियाद ते 6 ॼणनि ते क़तल जो केस दाख़िल कयो वियो। वनो आकिल भरिसां क़ौमी शाहराह ते ट्राले मोटरसाइकिल में टक्कर। नौजवान अब्दुल जब्बार खखराणी फौत थी वियो। घोटकी वेझो गोडानल संदराणी में फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। कंदरा मां नौजवान ज़ाहिर शाह गुज़िरियल 2 ॾींहनि खां पुरस्रार नमूने गुम। वारिस परेशान। संदन चवण आहे त नौजवान घरां निकितो आहे त वापसि नाहे आयो। आई ठरी मीरवा में नीगर सईद अहमद उजण अली नवाज़ वाह में ॿुॾी वियो। ॻोल्हा जारी।